साल के सूबेदारे जे अंदर मुख़्तलिफ़ शाखुनि जी हिंगोर जा माइनर आहे, गॾे जी माइनर आहे या भेंडीर माइनर समेत जेको मुख़्तलिफ़ शाखुनि जी हिन भेरे खाटी नाहे कराई वई। जॾहिं जी सीज़न जेतोणीकि शुरू थी चुकी आहे पर शाखुनि जे पुछड़नि में पाणी न हुजण जे करे आबादगार तबिको सख़्तु परेशान आहे। खाटी काने का शाख चौक थी वियूं आहिनि ऐं उन खां पोइ पाणी पुछड़ीअ ते मुकमल जेको आहे त पाणी न आहे। त असांजूं 3 सालनि खां न्यू गॾे जी बेनज़ीर मैनर जी हिंगोर जा मैनर जा ॿियूं मुख़्तलिफ़ तालुकनि जी शाखूं आहिनि, उनजी खाटी सफ़ाई न थी आहे। जॾहिं पाणी न हूंदो त आबादगार वेंदो काॾे। बेनज़ीर सप्लीमेंट्री शाख जी खाटी कराई वञे जेका 3 साल खां कान थी आहे। असांजो जेको आहे उन करे एहतिजाज आहे। असांजी वास्तेदारनि खे अपील आहे त बिराए महिरबानी असांखे पाणी खाटीअ खां बाद पाणी ॾिनो वञे त असांखे जेको खाटी थी मिले। असांखे को फसल न उड़ो आहे हींअर ताणी। असां बेज़ार लॻा पिया आहियूं, फसल करण लाइ इंतज़ार में आहियूं। महिरबानी करे असांखे पाणी न मिले। एहतिजाज कंदड़ हिते आबादगारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त गुज़िरियल 3 सालनि खां बेनज़ीर माइनर, मच्छर माइनर तोड़े जेको मेहराब माइनर ऐं हिंगोर जा माइनर जी खाटी नथी सघी आहे, जंहिंजे करे पुछड़ी ताईं पाणी पहुचणु मुश्किल थी वियो आहे। हिननि जो चवणु त जेकॾहिं खाटी न कराई वई त हू वणनि जो जेको फसल आहे उहे पोखे न सघंदा, जंहिंसां आबादगारनि खे किरोड़ रुपयनि जो नुक़सानु रसंदो। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध टीवी न्यूज़ हिंगोर।